पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिनी बजट की मशरूत तौर हिमायत करण जो ऐलान कंदे चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए ग़रीबनि की मदद कई वञे त मिनी बजट की हिमायत कई वेंदी। गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की वरसी तकरीब के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जंग रुगो ईरान ताईं महदूद नाहे, असर समूरे ख़िते में पकड़िजी विया आहिनि। विच ओभर जी जंग समूरे ख़िते खे पंहिंजी वकड़ में आणे छॾींदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ईरान ख़िलाफ़ गैर कानूनी जंग शुरू कई वई। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जे अमरीका इसराइली हमले में शहादत की मज़म्मत कई आहे। जंग कंहिं भी मसइले जो हल नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान ख़िते में अमन लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। ईरान, शाम ऐं लबनान ते हमला कंदड़ सिहोनी ताक़तूं पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी नथियूं ॾिसी सघनि। अवां खे आगाही ॾियूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिनी बजट की मशरूत तौर हिमायत करण जो ऐलान कंदे चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए ग़रीबनि की मदद कई वञे त मिनी बजट की हिमायत कई वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिनी बजट की मशरूत तौर हिमायत करण जो ऐलान कंदे चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए ग़रीबनि की मदद कई वञे त मिनी बजट की हिमायत कई वेंदी। गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की वरसी तकरीब के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जंग रुगो ईरान ताईं महदूद नाहे, असर समूरे ख़िते में पकड़िजी विया आहिनि। विच ओभर जी जंग समूरे ख़िते खे पंहिंजी वकड़ में आणे छॾींदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ईरान ख़िलाफ़ गैर कानूनी जंग शुरू कई वई। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जे अमरीका इसराइली हमले में शहादत की मज़म्मत कई आहे। जंग कंहिं भी मसइले जो हल नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ख़िते में अमन लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। ईरान, शाम ऐं लबनान ते हमला कंदड़ सिहोनी ताक़तूं पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी ॾिसी नथियूं सघनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे लाड़काणे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शबीर मुग़ैरी सां। शबीर, अपडेट कजो इन हवाले सां पीपी चेयरमैन जो वधीक छा चवणु हुयो? जी बिल्कुल नथा। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के 47वीं वरसी जी तकरीब में शिरकत कई है। उन हवाले से पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वरसी तकरीब के जो खिताब कंदे चयो है त अॼु असां क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की शहादत वारी वरसी जेका आहे उहा मल्हाए रहिया आहियूं। जॾहिं त जेको आहे हर साल उहो जेको आहे उते जलसा थींदा आहिनि ऐं हिन साल जेको आहे जेको हालात सही न आहिनि ऐं जंग वारी सूरत हाल आहे उन लाइ असीं जलसो न करे सघिया आहियूं। उन वधीक चयो त जेका ख़िते जी जंग जी सूरत हाल आहे ऐं असांजे पाड़ेसी मुल्क जो जेको आहे उहो आयतुल्लाह जेको ख़ामनाई आहे उन जी शहादत थी ऐं उन जी शहादत जी एहतराम ऐं जेको ॿार ऐं औरतूं जेके ऐं स्कूलनि ते जेके हमला थिया उन्हनि जो एहतराम पिणु कयो आहे, जंहिं लाइ जलसो न कयो आहे। उन वधीक चयो आहे त गैर कानूनी जेका जंग आहे उहा ईरान के ख़िलाफ़ शुरू कई वई आहे। उन जी हर पाकिस्तानी वांगुरु असीं बि जेका आहे मज़म्मत था कयूं। उन वधीक चयो त जंग जी जेका नतीजे में उन जा जेके असर आहिनि उहे न सिर्फ़ु ईरान ताईं महदूद रहिया आहिनि पर उन जा जेके ख़तरात आहिनि त हीअ जेका जंग आहे उहा पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आणींदी। उन जो वधीक चवणु हो त उन लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जंग के ख़िलाफ़ हूंदी आहे ऐं असां अमुन पसंद जमायत आहियूं ऐं असीं सम्झूं था त जंग कंहिं बि मसइले जो हल न आहे। जंग थींदी आहे त उन सां आम माण्हूअ जो जेको नुक़सानु थींदो आहे उन वधीक चयो त आम माण्हू शहीद थींदो आहे ऐं उन जा जेके असर आहिनि उहे इलाइक़नि ताईं न थींदा। जेसि ताईं ये जंग हलंदी रहंदी तेसि ताईं जेको आहे त उहे आम माण्हू क़तल थींदो रहंदो। उन वधीक चयो त जंग इसराइल, अमेरिका ऐं ईरान जे विच में आहे पर उन जा जेके असर आहिनि उहे पाकिस्तान खे पिणु महसूस थी रहिया आहिनि ऐं जंग जे असरनि जे करे पेट्रोल बिजलीअ जी जेका क़ीमत आहे उहा उन में महांगाई थी आहे ऐं मुआशी बहिराण जी सूरत में सिर्फ़ु हर पाकिस्तानी हर ॿार खणी रहियो आहे पर पूरी दुनिया जा ग़रीब माण्हू ही ॿार खणी रहिया आहिनि। हो त उन वधीक चयो त असां दुआगो आहियूं त सभई क़ुवतूं कोशिशि करे रहिया आहिनि त हीअ जंग ख़तमु थिए ऐं अमुन क़ाइमु थिए ऐं असांजी बि हुकूमत उन में शामिल आहे ऐं उन्हनि क़ुवतुनि लाइ असीं पिणु दुआगा आहियूं त कामयाबु थियनि ऐं जल्द अज़ जल्द जेका आहे जंग आहे उहा मुकमिल ख़तमु हुजे। उन वधीक चयो त जेके आम माण्हू ॿार खणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि उनजो वधीक चवणो हो त असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा मञण वारा आहियूं ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा थियल आहियूं ऐं सभिनी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई मुतहिद थी गॾिजी हर हालतुनि जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं इंशाअल्लाह
इन्हनि हालतुनि जो पिणु मुक़ाबिलो करे ॾेखारींदासीं। हुन जो वधीक चवण त कुझु सियासी ऐं गैर सियासी जेके क़ुवतूं अहिड़ियूं आहिनि जेके नफ़रत जी सियासत ते यकीन रखनि थियूं, पर पीपुल्स पार्टी वाहिद जमायत आहे जेका हिक मुल्क खे हमेशह गॾु करण जी सियासत, हिन मुल्क खे हमेशह गॾु करण जी सियासत कई आहे ऐं असां अहिड़े नमूने पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं। हुनजो वधीक चवण त अॼु गॾोगॾु अॼु जेको आहे शहीद क़ाइद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा शुक्रगुज़ार आहियूं त हुन पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो ऐं उनजे करे अॼु ॾींहं ताईं अवाम खे जेको ॾिनल एटमी प्रोग्राम आहे उहो ई प्रोग्राम पाकिस्तान जो बचाव करे रहियो आहे। हुनजो त जेकॾहिं अॼु उहे ज़ाइस जेके क़ुवतूं आहिनि जेके ईरान फ़लस्तीन लिबिया ते हमला करे रहिया आहिनि, जेकॾहिं अॼु हू पाकिस्तान तां मेरी अखि नथा खणी सघनि त उहो जेको आहे शहीद क़ाइद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ॾिनल एटम बम आहे। ठीकु आहे शबीर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।